नासिम ब्रेकिंग न्यूज़ हवास शेयर कंदासीं। कोरंगी चमड़ा चोरंगी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया कोरंगी मां। कोरंगी चमड़ा चोरंगी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हथियारबंदनि गोलियूं हणी 25 वरीह जे रमज़ान पुट मलिक मोहम्मद खान खे ज़ख़्मी कयो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी विया। इत्तला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई। पुलिस चवण आहे त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। वधीक जांच जारी आहे। कोरंगी चमड़ा चोरंगी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। हथियारबंदनि गोलियूं हणी 25 वरीह जे रमज़ान पुट मलिक मोहम्मद खे ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी विया। इत्तला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कोरंगी मां धरती टीवी जे रिपोर्टर नूर हसन सबसोई खां। जी नूर हसन, आगाह कजो। जी बिल्कुल, कराची जो कोरंगी वारो इलाइक़ो आहे जो काफ़ी अरसे खां बदनामी वर चढ़ियल है। अॼु कोरंगी के चमड़ा चोरंगी भरिसां बेलचा होटल वटि अणॼातल हथियारबंदनि फायरिंग करे हिकु ॼणे खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी शख़्स खे पुलिस ऐं शहरनि सीपाही ॿोलनि ज़रिए खणाए जिना अस्पताल मुंतक़िल करायो, जिते खे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। ज़ख़्मी जी सुञाणप जेको 25 वरनि जे रमज़ान वलद मलिक मोहम्मद खान तौर थी आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। कोरंगी पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। जल्दी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। जी महिरबानी नूर हसन सबसोई तफ़सीलनि जे लाइ।